अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां डायरी शकूर ऐं मां ईंदो आहियां अव्हां लाइ शोबिज़ जूं अहिड़ियूं ख़बरूं जंहिंजी ख़बर अव्हां खे हुजणु घुरिजे। अॼु मां अव्हां लाइ हिकु ख़ासि ख़बर खणी आयो आहियां ऐं ख़ासि ख़बर इहा आहे त मां हिन चैनल ते हाणे सिंधी ड्रामा अपलोड कंदुसि, पर उहे ड्रामा आम ड्रामा न हूंदा, उहे ख़ासि ड्रामा हूंदा। ख़ासि कीअं हूंदा उन जो तफ़सील मां अव्हां खे ॿुधायां थो। नंबर 1 त इहे ड्रामा मूं कलम सां न दिलि सां लिखिया आहिनि। हिकु ड्रामा सीरियल लिखी तयारु कई अथमि ऐं उहा ड्रामा सीरियल हिन वक़्तु मां खयो पियो वञा कंडनि जी सेज जे को डायरेक्टर मोहम्मद नज़र रुंझो साहब जिन ॾांहुं ऐं असांजी मंज़िल आहे दरगाह हज़रत अवैस करनी रज़ी अल्लाह ताला अन्हु। जी हाँ दोस्तों, असां अव्हांखे दरगाह हज़रत अवैस करनी जी ज़ियारत बि कराईंदासीं ऐं इन ड्रामे जी कामयाबीअ लाइ दुआ बि घुरंदासीं। हिन वक़्तु असांजो सफ़र जारी आहे ऐं असांजो पहिरियों क़दम आहे यूट्यूब चैनल ते हाई बजट जो ड्रामो ठाहे अपलोड करणु। उन करे मां अव्हां खे हथ ॿधी दरख़्वास्त थो कयां त अव्हां बि मूंसां गॾु हिन ड्रामे जी कामयाबीअ लाइ दुआ घुरो ऐं जिन दोस्तनि अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो उन्हनि खे अर्ज़ु आहे त चैनल खे सब्सक्राइब कनि। दोस्तों, हिन वक़्तु असां आमरी पुल खे क्रॉस करे रहिया आहियूं। ही दरिया जा नज़ारा बि आहिनि। जल्दी असां दरगाह ते पहुचण वारा आहियूं। सिंध स्क्रीन, जिथे सिंधी कहाणियुनि में साफ़ पवे थो ऐं किरदार ॻाल्हाइनि था। हाणे असां दरगाह ते पहुची चुका आहियूं। अचो मूंसां गॾिजी सभु हिन ड्रामे जे कामयाबी लाइ दुआ घुरूं। अव्हां जी वॾी महिरबानी। अव्हां मुंहिंजे पहिरें प्रोजेक्ट जी कामयाबीअ लाइ मूंसां गॾु मुंहिंजे लाइ दुआ घुरी। हाणे अचो त सिंध जे सुहिणे अदाकार, राइटर ऐं डायरेक्टर सां मिलूं। हीअ आहे मोहम्मद नज़र रुंझो साहब, जेको हिन ड्रामे जो स्क्रिप्ट एडिटर बि आहे, डायरेक्टर बि आहे ऐं अदाकार बि आहे। आख़िर में नज़र रुंझो साहब हिकु ज़बरदस्त मांझांदो करायो ऐं असां वापसि नवाबशाह मोटी आयासीं। दोस्तो, दुआ कयो, इंशाअल्लाह तमामु जल्द वरी मिलंदासीं ड्रामे जे सेट ते, जिते अव्हां सां कचहरी कंदा सिंध जा नामवर ऐं सुहिणा भलोड़ा अदाकार। तेसीं ताईं इजाज़त, जेॾां पेर तेॾां ख़ैर।